जुड़ो में जसकम पारा सिंध में बदमनी धाड़ेल राज मुखविंदी बातियाबी लाइ प्याला होटल खां रैली कढी मीडिया सेंटर जुड़ो आरो एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अॻवाणनि न्याज़ खोसो, अब्बास खोसो, मदन लाल, ताराचंद, नईम कलोई ऐं ॿियनि चयो त सिंध खे हथ वठी बदमनी जे वर चाढ़ियो वियो आहे। सिंध में लाक़ानूनियत सबब धाड़ेल राज क़ाइम आहे। धाड़ेलनि सिंध खे अगवा इंडस्ट्री में तब्दील करे छॾियो आहे। हर रोज़ अगवा फुरियूं धाड़ा मामूल बणियल आहिनि। सिंध पुलिस धाड़ेलनि सरदारनि जी सहूलतकार बणियल आहे। पुलिस 2 साल अॻु अगवा थियल प्रिया कुमारी खे बाज़ियाब न कराए सघी आहे। केतिराई माण्हू अञा ताईं धाड़ेलनि वटि क़ैद आहिनि, जंहिंखे पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। उन्हनि मुतालबो कयो त सिंध में बदमनी ख़त्म करे समूरनि मुखविन खे बाज़ियाब कराए अमन अमान क़ाइमु कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।